नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सुल्तानपुर मां खबर ॾींदड़ सुल्तानपुर में कायम कैंट थाने जी हद जे GUI जे 6 यूनिटन सुल्तानपुर बर्थ डब चोणास तलियो ऐं ॻोठ वज़ीर मलाणो जे यूनिटन जो घरेलू इजलास मदरसा अशायत अल तौहीद ॻोठ छुटो जुणिज में थी गुज़रो, जंहिंमें यूनिटन जे अमीर ऐं जनरल सेक्रेटरीज़ शिरकत कई, जंहिंजी सदारत उस्ताद इमदादुल्ला जोबियो ऐं इजलास जी कार्रवाई हाफिज़ मीर दीन अंदड़ हलाई। उन मौके ते इजलास जे एजेंटा ते मौलाना सैफुल्ला समायर ॻाल्हाईंदे चयो जमीयत उलमा इस्लाम UC सुल्तानपुर UC ट्रिबा ऐं UC चोणास जे हदूद कैंट थाने जे हद जे अंदरि जेके बि यूनिट आहिनि उन सभिनी यूनिटनि जे अमीर ऐं सेक्रेटरी जनरल हज़रातनि जो छुटो जुणे जो मदरसे जे अंदरि इजलास कोठायो वियो, जंहिं इजलास जी एजेंडा हुई कैंट थाने जे हद जे अंदरि वधंदड़ बदअमनी ऐं समाजी बुरायूं, जंहिंमें मंशियात जो आम हलण नौजवान नस्ल जी तबाही, इन सभिनी मसाइल ते गौर फ़िक्र करण खां बाद में मसाइल खे अवां जे साम्हूं बयानु कयो थो वञे। ताज़ो ई हफ़्ते जे अंदरि लॻभॻि कैंट थाने जे अंदरि 3-4 मोटरसाइकिलूं फुरो थी वियूं आहिनि। अॼु मेतला स्टाफ ते स्कूल मां सोलर पखा सोलर प्लेटूं, गुलशन हमाद स्कूल जूं सोलर प्लेटूं सोलर पखा लथा विया आहिनि ऐं मस्जिदनि मां बि सोलर प्लेटूं सोलर पखा UPS बैटरी तलीमा ख़ालिद जेको तां बाती चौक तां मुख़्तलिफ़ मक़ामनि तां अल्लाह जा घर बि महफ़ूज़ न आहिनि ऐं तइलीम जा इदारा बि महफ़ूज़ न आहिनि ऐं आम ग़रीब हारी मज़दूर बि महफ़ूज़ कोन्हे को। रोज़मर्रा जो मामूल चोरियूं बणिजी वियूं आहिनि। ग़रीब माण्हू दिहाड़ी कमाए राति जो जवण पंहिंजे बचनि में सुम्हे थो त राति जो सुकून ऐं आराम जो निंड बि नसीब कोन थी थिए। इन मसाइल ते जमीयत उलमा इस्लाम जे सभिनी यूनिटनि जी गॾिजाणी कोठाई वई ऐं इहो मौक़िफ़ अपनायो वियो त असां इंतिज़ामिया खे बाख़बर कयूं त बराए करम इन बदअमनी ऐं समाजी बुराइनि जे मथां ज़ाब्तो आंदो वञे, जेकॾहिं न त बसिबत दीगर इंशाअल्लाह ताला जमीयत उलमा इस्लाम फौरी तौर ते UC सतह ते एहतजाजी मुज़ाहरे जो ऐलान कंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।